मुबारकपुर खां ख़बर आहे त आबादगारनि ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। खादिम कोसो, सईद कोसो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। अॻुवाणनि चयो त हथरादू पाणी जी खोट पैदा कई वई आहे। लखे रुपयनि जो पोखियल बेजारो सड़ी रख थी वियो। अॻुवाणनि चयो त केर बि दाम ॿुधण वारो नाहे। नोटिस वठी पाणी ॾेई परेशानी ख़तमु कई वञे, मुतालबो कयो वियो। मुबारकपुर खां ख़बर आहे त आबादगारनि ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे पाणी फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे। खादिम कोसो, सईद कोसो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। अॻुवाणनि चयो आहे त हथरादू पाणी जी खोट पैदा कई वई आहे। लखे रुपयनि जो पोखियल बेजारो बि सड़ी वियो आहे। आबादगारनि इहो बि चयो त केर बि दाम ॿुधण वारो नाहे। नोटिस वठी पाणी ॾेई परेशानी ख़तमु कई वञे। मुबारकपुर खां ख़बर आहे त आबादगारनि ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाज कयो। खादिम कोसो, सईद कोसो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई।